रते देरो में ॿ ॾींहं अॻु जलवाणी वेसर धुर जे तकरार तां ॿिन्ही धुरनि जे हथियारबंदनि पारां विच शहर में फायरिंग करे ख़ौफ़ पखेड़ींदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ DIG लाड़काणो नासिर आफ्ताब पठान ऐं SSP मीर रोहिल खोसो पुलिस अटाला साण करे रते देरो पहुता आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे रते देरो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फारूक अली। जी फारूक, छा तफ़सील आहिनि? जी नाला बिल्कुल रतदरो में 2 ॾींहं अॻु जलवाणी वेसर धुर तकरार तां ॿिन्ही धुरनि जे हथियारबंदनि पारां विच शहर में फायरिंग करे दहशतगर्दी फैलाइण जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ DIG लाड़काणो नासिर आफ्ताब पठान ऐं SSP मीर रोहिल खोसो पुलिस अटाला साण करे रतदरो पहुता, जिते हिननि शहरनि जे ॿ पिणमाला हसनपुर पाड़े में सर्च ऑपरेशन कयो। उन मौक़े ते DIG लाड़काणो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां शहर में फायरिंग कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तारनि लाइ सिर्फ़ शहर में न पर शहर खां ॿाहिरि बि कार्रवाई करे रहिया आहियूं। पुलिस कार्रवाई खां बचण लाइ ॾुआरियुनि हिक हंध खां ॿिए हंधि भॼी वञनि था, पर असां उन्हनि खे कोन छॾींदासीं। हिननि चयो त फायरिंग वारे वाक़े में जिन पुलिस अहलकारनि जी कोताही ज़ाहिर थी, उन्हनि ख़िलाफ़ बि सख़्त क़दम खंयो वेंदो। जी महिरबानी फारूक, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।